नाज़रीन, नाले वारो अदाकार انور اقبال बलोच कुछ अर्सो बीमार रहण खां पोइ 71 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो आहे। संदसि फ़नी ज़िंदगी बाबति पेश आहे मुख़्तसिर पैकेज। नाले वारो अदाकार انور اقبال बलोच कुछ अर्सो बीमार रहण खां पोइ 71 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। انور اقبال पाकिस्तान जे पहिरें बलोची फिल्म हमल ओ महगंज तयार कई, जेका रिलीज़ न थी सघी। انور اقبال जे ड्रामनि में शमा ऐं आख़िरी चट्टान मशहूर थिया। मुल्क जे नाले वारे अदाकार انور اقبال बलोच जो तालुक़ बलोचिस्तान सां हो। संदसि वालद जो तालुक़ सियासत सां हो। انور اقبال 25 डिसंबर 1949 ते कराची में जनम वरितो। हिन तालीम बि कराची मां ई पिराई। انور اقبال पंहिंजी फ़नी कैरियर जी शुरूआति 1984 में ड्रामे इश्क पीछा सां कई ऐं सरकारी तोड़े ख़ानगी टीवी चैनल जे केतिरनि ड्रामनि में कमु कयो। खेसि असुल शोहरत ड्रामनि शमा ऐं आख़िरी चट्टान ज़रिए मिली, जॾहिं त मुग़ल बादशाह बाबर जी ज़िंदगी ते ठहियल ड्रामे बाबर में انور اقبال जे अदा कयल शिवानी खान जे किरदार खे तमामु घणो पसंदि कयो वियो। मख़सूस डायलॉग डिलीवरी सबबि पंहिंजो हिकु अलॻि अंदाज़ रखंदड़ انور اقبال अदाकार सां गॾु फिल्म प्रोडक्शन में बि पंहिंजो कमाल ॾेखारियो। हिन पाकिस्तान में पहिरीं बलोची फिल्म हमल ओ महगंज तयार कई, जेका कुझु सबबनि करे रिलीज़ न थी सघी हुई। हिन मायूस थियण बदिरां सिंधी ड्रामो दोस्तनि जो प्यार तयार कयो हो। कुझु अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते हुअण करे انور اقبال इंतिहाई कमज़ोर थी चुको हो। इस्पताल जे बेड तां वरितल संदसि तस्वीर सोशल मीडिया ते जारी थी हुई। हिन अहिड़े अमल ते नापसंदीगी जो इज़हार कयो हो।